हिकिड़ो हारी कूड़र सां ज़मीन खोटे रहियो हो त हिकु बेवकूफ़ उतां अची लंघियो ऐं चवण लॻो त अड़े हारी, तूं कहिड़ो न ज़ालिम आहीं जो हमार ज़मीन खे खोटे ख़राब करे रहियो आहीं। हारीअ चयुसि त हलो हलो अड़े बेवकूफ़, हर वीरानीअ में आबादी आहे। जेकॾहिं आऊं ज़मीन जे सीने खे हर सां चीरे वॾनि भितरनि खे कोडर सां भञी बोरा न करियां त हीउ ॿिज जेकर कीअं ॼमे ऐं आबाद थिए। हीउ जो गुलो गुलज़ार ॾिसीं थो से ज़मीन खे खोटण ऐं ठाहिण जो नतीजो आहिनि। जेकॾहिं ज़मीन खे खोटियो न वञे त वण टिण ॿूटा ऐं गाह कीअं थियनि। जेकॾहिं तूं गौर करे ॾिसंदे त तक़रीब में ई तामीर हूंदी आहे, हर तकलीफ़ में तफ़रीह आहे। मसलन कंहिं वॾी फुरड़ीअ जो जेसी ताईं चङीअ तरह मुंहुं न खोलियो वेंदो तेसी ताईं फट जो ख़राब गंद ख़ारिज थी छुटंदो ई न। जेसी ताईं दर्ज़ी कपिड़े खे फाड़े चीरे टुकर न कंदो तेसि ताईं कीअं सिबजी पाइण जे लाइक़ु थींदो। जेसि ताईं वाढो लोहार काठ ऐं लोह खे टुकर टुकर न कंदा तेसी ताईं उन्हनि मां मुफ़ीद शयूं कीअं जुड़ंदियूं। जेसी ताईं कणक जंड में पीसजी अटो न थींदी तेसी ताईं मानी कीअं तैयार थी सघंदी। बसि इन्हीअ मां साबित थियो त हर आबादीअ लाइ पहिरीं वीरानी ज़रूरी आहे। इन लाइ चवंदा आहिनि त हर ॾुख जे पुठियां सुख अचणो आहे। अॼु ॾुख आहे त उदास न थियो, इंशा अल्लाह ख़ुशी ज़रूर हासिल थींदी। वीडियो पसंदि आई हुजे त दोस्तनि सां शेयर करणु न विसारजो ऐं दोस्तनि खे मेंशन बि ज़रूर कजो।